बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम द फ्रंट पेज शो सां गॾु आऊं आहियां एडवोकेट सफ़िया बशीर। नाज़रीन, अमेरिका ऐं ईरान जे विच में जारी जंग मुआशी जंग में तब्दील थी वई आहे। अमेरिका ईरान ते वधीक मुआशी पाबंदियूं लॻाइण जी पाबंदी लॻाए रहियो आहे, जॾहिं त ईरान जी अमेरिका फ़ौजी नाकामी जो नतीजो करार ॾेई रहियो। ॿिए तरफ़ फील्ड मार्शल मुनीर ते तेहरान जो दौरो हिन वक़्तु छो कयो, उन सां गॾोगॾु ॾिठो वञे त आलमी बेड़े रस्तनि ते आबनाई हुर्मुज़ ऐं बाबत ख़दशा छो वधी रहिया आहिनि? छा पाकिस्तानी सिफारती कोशिशूं अमेरिका ऐं ईरान जे विच में मुस्तक़बिल जंगे बंदी कराइण में कामयाबी थींदियूं या मुआशी जंग में खिते ते वधीक असर थींदो? त इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि असांजा सीनियर सहाफ़ी तजदीदगार निगाह GM जमाली साहब। अस्सलाम वालेकुम सर, वेलकम टू द शो। अच्छा सर, सभ खां पहिरियां तव्हां असांखे इहो ॿुधायो त अमेरिका ऐं ईरान में जारी जंग जेका थी वई आहे मुआशी जंग में तब्दील थी रही आहे, आख़िर छो? ॾिसो, अमेरिका पंहिंजी सॼी फ़ौजी ताक़त इस्तेमालु कई ऐं हज़ारनि जी तादाद में बम ईरान जे मुख़्तलिफ़ शहरनि ते उछलाया, ईरान जे इंफ्रास्ट्रक्चर खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो। इन में को शक न आहे त ईरान जी फ़ौजी क़यादत, जंहिंमें कई जर्नल आहे जेके इन जंग में शहीद थी विया, ईरान जो सुप्रीम लीडर अयतुल्ला ख़मेनी साहब पिणु इन जंग में शहीद थी वियो। इहो सभु कुझु करण खां पोइ बि अमेरिका ईरान खे झुकाए कान सघियो। हाणे इहो ॾिसबो आहे त फ़ौजी ताक़त में कंहिंजी पोज़ीशन छा रही। एतिरे नुक़सान बर्दाश्त करण जे बावजूदु ईरान जी पासदारान इनकलाब, ईरान जो अवाम झुकण लाइ तयारु न आहे ऐं हू अञा ताईं मुड़सी सां मुक़ाबिलो करे रहियो आहे। हाणे अमेरिका वटि ज़ाहिर आहे मसाइल तमामु घणा आहिनि, अमेरिका वटि ऑप्शन्स तमामु घणा आहिनि। त हाणे हुन हिकिड़ो नओं जेके चवंदा आहे तुर्क जो पतो खेॾियो आहे त असां फ़ौजी वधीक नुक़सानु पहुचाइण सां गॾोगॾु ईरान ते मुआशी अहिड़ियूं पाबंदियूं लॻायूं ऐं ईरान जी तिजारत जो सिलसिलो अहिड़े तरीक़े सां बंदि करायूं त जीअं हू तमामु घणी मुआशी बदहाली जो शिकार थी वञे। छो जो ऑलरेडी 47 सालनि खां ईरान ते मुआशी पाबंदियूं आहिनि, उनजी तमामु कंपनियुनि खे ब्लैक लिस्ट कयल आहे ऐं दुनिया में जेको उनजो ट्रेड जो क़ानूनी तरीक़ो आहे उहो अख़्तियार नथो करे सघिजे। हाणे अमेरिका वधीक पाबंदी लॻाइण जो इहो ऐलान कयो आहे। इन खां अॻु तव्हां ॾिठो त 2 ॾींहं अॻु में एमिरेट्स यानी कि अरब इमारात हिकिड़ो वाज़िह बयानु जारी कयो बाक़ाइदा त दुबई सां ईरान मां थींदड़ जेके बि ट्रेड जा तरीक़ेकार हुआ, कंपनियूं, उन्हनि सभिनी खे असां यानी कि ईरान जी ट्रेड खे पाबंदी लॻायूं था। हाणे उनजे तसलसल में वरी एग्ज़ैक्ट 2 ॾींहंनि खां पोइ अमेरिका बाज़ाब्ता तौर ते हिकिड़ो इहो ऐलान करे छॾियो त असां अञा मुआशी सख़्ती करे रहिया आहियूं, जंहिंसां ईरान जी मईशत खे अञा वधीक धकु रसंदो। ॾिसो, ऑलरेडी ईरान इन में को शक न आहे त मुआशी तौर ते काफ़ी कमज़ोर आहे, उनजी करंसी जेको आहे तमामु घणी कमज़ोर आहे। उन करे ईरान जे अवाम जे लाइ ज़ाहिर आहे ॾुखियायूं ऑलरेडी मौजूदु आहिनि। पर मां हिकिड़ी ॻाल्हि त साबित थी त अमेरिका जेको जंग जे ज़रिए, ताक़त जे ज़रिए, फ़ौज जे पंहिंजे गुरूर जे बल ते ईरान खे झुकाइण पियो चाहे, उहे कम हो कान करे सघियो। ऐं हाणे आख़िरी हरबो इहो ई बचियो आहे त उन्हनि खे मुआशी तौर ते एतिरो नुक़सानु पहुचायूं, उनजा जेके ट्रेड जा तरीक़ेकार आहिनि या रस्ता आहिनि उन्हनि जी ब्लॉकेज कयूं त जीअं ईरान जी ट्रेड बिल्कुलु न थी सघे। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं कंहिं बि मुल्क जी ट्रेड प्रॉपर न थी सघंदी त मुआशी तौर ते त ज़ाहिर आहे उहो कमज़ोर थींदो, इन में त को शक न आहे। पर हिकिड़ी ईरानी क़ौम जी जेकी असां बहादुरी, जेकी जिते तमामु आलमी इस्लाम खे, मुस्लमाननि खे फ़ख़्रु हुजणु घुरिजे त हू फ़ौजी मैदान में जेको आहे भाड़ी साबित कान थियो आहे। फ़ौजी मैदान में हू दिलेरी सां अमेरिका जहिड़ी सुपर पावर ताक़त सां बि विड़ी रहियो आहे। हाणे बहरहाल ॾिसूं था त हिन मुआशी सूरत हाल ते कहिड़े कहिड़े क़िस्म जूं कदगन लॻनि थियूं ऐं केतिरी हद ताईं नुक़सानु त थींदो माइशी तौर ते, हिन में को शक न आहे ऐं वॾो नुक़सानु थींदो। पर दुनिया इहो ॾिसी रही आहे त अमेरिका जेको पाण खे नाक़ाबिले तस्ख़ीर सम्झंदो हुयो, जेको चवंदो हो त मां जंहिं मुल्क ते चाहियां, जंहिं वक़्तु चाहियां हमिलो करे उनखे पंहिंजे पेरनि ते किराए सघां थो, पर हुनखे छो जो माज़ी में इहे शायदि बेंज़विला टाइप जा कमज़ोर मुल्क नज़र आया हुआ, जिते उहो फौरी तौर ते उन्हनि सदर खे उन्हनि जे मुल्क मां गिरफ़्तार करे ऐं पंहिंजे मुल्क खणी विया ऐं उन ते मुक़दमो हलाए रहिया आहिनि। पर ईरान में पंहिंजा जेके हुनजा मक़सद हुआ अमेरिका ऐं इसराइल ॿिन्ही जा, उहे हू हासिलु कान करे सघिया आहिनि। इन करे हुननि इहो तुर्क जो पतो खेॾियो आहे त हाणे असां मुआशी तौर ते एतिरियूं पाबंदियूं लॻाए छॾियूं त जीअं ईरान असांजे टर्म्स ते मुआइदो करण लाइ राज़ी थी वञे।
हाणे असां बि ॾिसूं था त मुआशी ज़ाहिर आहे मुआशी माण्हू नुक़सानु केतिरो बर्दाश्त कंदो ऐं पंहिंजे मुल्क जी इकनॉमी खे कहिड़े तरीक़े सां स्टेबल रखी सघे थो, आवाम खे कहिड़े तरीक़े सां मैनेज करे सघे थो, छो जो ईरान जो आवाम पाण ॾाढो दिलेर आहे ऐं इन सॼी जंग जे दौरान बि ईरान जे फ़ौज सां गॾोगॾु ईरान जे अवाम बि किथे कमज़ोरी न ॾेखारी आहे ऐं हू हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु हुआ पर झुकण लाइ तयारु न हुआ। हाणे उमेदु इहा ई था करे सघूं त मुआशी तौर ते बि यकीननि हुननि वटि को ईरान वटि बि को तुर्क जो पतो हूंदो जो हू ईंदड़ वारे वक़्त में जॾहिं हू पंहिंजो को पतो उछलाईंदा मुआशी हवाले सां त यकीननि सूरत हाल क्लियर थी वेंदी। सर, अमेरिका पारां ईरान ख़िलाफ़ नयूं मुआशी पाबंदियूं लॻायूं पियूं वञनि, आख़िर छो? उहो जीअं असां पहिरियों डिस्कस कयोसीं त पाबंदी लॻाइण जो मक़सदु इहो आहे त जंगी मैदान में अमेरिका इहो सम्झी रहियो आहे त गो के अमेरिका दावा त वॾा करे रहियो आहे त मां इन्हनि जी फ़ौज ख़तमु करे छॾी, मां इन्हनि जी नेवी ख़तमु करे छॾी, मां इन्हनि जी एयरफोर्स ख़तमु करे छॾी, मां हिन जे जेके सवनि जी तइदाद में फैक्ट्रियूं हुयूं मिज़ाइल ठाहिण जूं उन्हनि खे ख़तमु करे छॾियो। त इहे अमेरिका जा दावा ज़रूरु मौजूदु आहिनि पर हीउ जेको हिन ॿियो रस्तो अख़्तियार कयो आहे मुआशी पाबंदियुनि जो, ॾिसो हाणे मुआशियात सां त मतिलबु इहो आहे न त ईरान जो जेको अवाम आहे तव्हां उन्हनि खे डायरेक्ट नुक़सानु पहुचाईंदा, यानी तव्हां ईरान जी फ़ौज खे नुक़सानु पहुचाइण जे बावजूदि बि जॾहिं पंहिंजा मक़सदु हासिलु न करे सघिया त हाणे डायरेक्टली तव्हां ईरान जे अवाम खे टारगेट करे रहिया आहियो न। ऐं जंगनि में ॾिसो जंगूं थींदियूं रहियूं आहिनि, मादिन में बि जंगूं थींदियूं रहियूं आहिनि पर अमेरिका जो जेको तर्ज़ अमल आहे मां सम्झां थो त उहो ग़ैर मुनासिबु आहे, जेको न सिर्फ़ु इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे बल्कि UN जे चार्टर जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, UN जी तमामु करारदादुनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। पर छो जो अमेरिका ॾाढो मुड़ुसु आहे हींअर उनखां को पुछण वारो न आहे दुनिया में, इन करे उहो पंहिंजा मनमाना इहे फ़ैसिला मड़े रहियो आहे। हाणे अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो त मुआशी मैदान में ईरान पंहिंजो पाण खे बहितर पोज़ीशन में रखण लाइ कहिड़ा इक़दामात खणी रहियो आहे, छो जो ज़ाहिर आहे जॾहिं हिन जी ट्रेड मुकमिल तौर ते चारो तरफ़ खां बंदि कई वेंदी त बहरहाल ईरान जी मुआशी सूरत हाल अञा जेकी ऑलरेडी ख़राबु आहे उनखे वधीक बि धकु रसंदो। सर, अगरि ईरान ते मुआशी दबाव वधी थो वञे त सूरत हाल बहितर थींदी या वधीक ख़राब थी सघे थी? ॾिसो तव्हां पुराणे ज़माने जा किसा ॿुधंदा हूंदा तंग आमद ब जंग आमद, ईरान खे उन सतह ते ई खणी वञी रहिया आहिनि जो उन जे लाइ को रस्तो नथा छॾनि। जेकॾहिं कंहिंजे लाइ को रस्तो न बचंदो त अल्टीमेटली जेको आहे हो बि पंहिंजे आसपास जे ॿियनि मुल्कनि जी इकोनॉमी खे नुक़सानु पहुचाइण में एग्रेसिव थी वेंदो ऐं अलाह न करे उहो वक़्तु अचे जो ॿिया मुल्क, छो जो उनजे आसपास जेके बि आहिनि उहे अक्सर अरब मुल्क आहिनि ऐं उहे सभु मुसलमान आहिनि। जेकॾहिं ईरान बि बिल्कुलु फ्रस्ट्रेशन में अची वियो या हू सोचे त जेकॾहिं मां त ॿुॾां थो त ॿियनि सभिनी खे बि पाण सां गॾु ॿोड़े वञा त उन सां अल्टीमेटली जेके उनजा वेझड़ा मुल्क जेके बि आहिनि उन्हनि सभिनी खे बि नुक़सानु थी सघे थो। पर उमेदु आहे त ईरान जी हुकूमत, ईरान जी फ़ौज तहमुल जो मुज़ाहिरो कंदी ऐं अमेरिका ऐं इसराइल ॾे ई पंहिंजो टारगेट रखंदी, न कि कंहिं ॿियनि इस्लामी मुल्कनि खे, छो जो इन सां आलमी इस्लाम खे नुक़सानु थींदो, तमामु मुस्लमाननि खे नुक़सानु थींदो ऐं इन सां हिननि यहूद ऐं काफ़िर जो त मां सम्झां थो त क़िलो मज़बूत थींदो, छो जो हुननि जी त ख़्वाहिश ई इहा हुई त ईरान जो रुख़ जेको आहे तमामु हिननि अरब कंट्रीज़ ॾे थी वञे ऐं हीअ पाण में विढ़ंदा रहनि ऐं असां मज़ा ॾिसंदा रहूं हिननि जा, ऐं वरी टहक़ीक़ करण में बि पाण अचनि हा त हाणे जेको आहे तमामु घणो नुक़सानु थी वियो आहे, हाणे असां मज़ाक़रात लाइ अची रहिया आहियूं। इहा उन्हनि जी हिकिड़ी साज़िश हुई जेकी हिन वक़्त ताईं नाकाम थी आहे ऐं अॻिते बि हली ॾिसूं था त हिन में कहिड़े अंदाज़ सां ईरान पंहिंजी हिन मामलनि खे टैकल करे। अच्छा सर, ईरान इन्हनि पाबंदियुनि जो मुक़ाबिलो कीअं करे सघे थो? ईरान पाबंदी, ॾिसो ईरान त ऑलरेडी 47 सालनि खां हिननि पाबंदियुनि जो मुक़ाबिलो करे रहियो आहे, इन ई करे हुनजी करंसी एतिरी वीक आहे त तव्हां अंदाज़ो लॻायो न त $1 जेको आहे 10 लख खां वधीक जेके ईरानी रियाल आहिनि उन में मिली रहियो आहे। त ऑलरेडी जेको आहे उनजी इकोनॉमी कमज़ोर हुजण जे बावजूदि बि हुन फ़ख्र सां पंहिंजो सर बुलंद करे पंहिंजे मुल्क ऐं अवाम जे लाइ पंहिंजी ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं आहिनि। ईरान जा हुक्मरान, ईरान जो अवाम को शक न आहे त दिलेर आहिनि, बहादुर आहिनि, निडर आहिनि ऐं हू जेके इहे तागूती क़ुवतूं आहिनि उन्हनि जे साम्हूं झुकण लाइ बिल्कुलु तयारु न आहिनि। हिन वक़्त में बि मां सम्झां थो त ईरान जी जेकी पंहिंजी ज़हानत आहे हे उन ते डिपेंड करे थो त हू अञा इन जेके लॻण वारियूं इहे सख़्तु पाबंदियूं आहिनि इन मां पंहिंजो पाण खे कीअं कढे थो। हिस्ट्री असांखे इहो ॿुधाए थी त 47 सालनि खां इन्हनि तमामु पाबंदियुनि जे बावजूदि बि ईरान सर्वाइव कयो आहे ऐं बहितर अंदाज़ में सर्वाइव कयो आहे। यकीननि हुनजी करंसी कमज़ोर हुजण जे बावजूदि बि हुन पंहिंजे मुल्क में का अफ़रा तफ़री न फिरणु ॾिनी आहे, पंहिंजे मुल्क जे तालीम जे निज़ाम खे ख़राबु न थियणु ॾिनो आहे, पंहिंजे मुल्क जे सिहत जे निज़ाम खे ख़राबु थियणु कान ॾिनो आहे, पंहिंजे मुल्क जी फ़ौज जी
जेको इंफ्रास्ट्रक्चर हो ऐं जेकी उनजी कुवत आहे उन में बतदरीज इज़ाफ़ो कयो आहे त यकीनन उतां जा पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, समझदार आहिनि, दिलेर आहिनि, बहादुर आहिनि, यकीनन इन जो बि उन्हनि वटि को हल ज़रूरु हूंदो, पर ईंदड़ कुझु ॾींहंनि में जेको आहे इन हवाले सां बि सूरत हाल साम्हूं अची वेंदी। सर, अमेरिका जी माशी पाबंदियुनि सां ईरान जी अवाम ऐं मैशियत ते कहिड़ो असरु पइजी सघे थो? ज़ाहिर आहे मैशियत ईरान जी जीअं असां पहिरियों बि चयोसीं त ऑलरेडी तमामु घणी वीक आहे, कमज़ोर आहे। हिन पाबंदियुनि खां पोइ यकीनन उहा अञा कमज़ोर त थींदी, इन में को शक न आहे, छो जो हींअर पाबंदी जे बावजूदि बि ईरान जी ट्रेड वाया दुबई, कतर, ओमान मुख़्तलिफ़ जॻहनि तां थी रही हुई, चाइना सां थी रही हुई, इंडिया सां थी रही हुई, रशिया सां थी रही हुई। असांखे इहो बि ॾिसणो आहे न त जेके ॿिया मुल्क आहिनि जिन सां हिननि जी ट्रेड थिए थी, छा हू इन अमरीकी पाबंदी ते हलंदा या उनखे नज़रअंदाज़ करे छॾींदा, छो जो माज़ी में जिन कंपनियुनि ते पाबंदियूं लॻायूं हुयूं अमेरिका, पर चाइना, भारत, रशिया ऐं कुझु ॿिया मुल्क अहिड़ा हुआ जेके ईरान सां ट्रेड करे रहिया हुआ, पर हाणे हिकिड़ो नओं अमरीका ऐलान कयो आहे। इन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा यकीन इन्हनि में थोरो टाइम लॻंदो, ऐं ईरान जी जेकी पॉलिसी हूंदी ऐं ईरान जिन मुल्कनि सां ट्रेड करे रहियो, छो जो ईरान खे जेको सभ खां वॾो झटको लॻो आहे, मां सम्झां थो जेको दुबई ऐलान कयो आहे उनजी ट्रेड, छो जो अक्सर उनजी ट्रेड जेको आहे वाया दुबई थी रही हुई, उते ई उन जूं मुख़्तलिफ़ कंपनियूं, उते ई रजिस्टर आहे, उते अकाउंट्स हुआ। हाणे उहे सभु उन्हनि यूए हुकूमत इन अमेरिकी ऐलान खां अॻु में बंदि कया आहिनि, त यकीनन इफ़ेक्ट त थींदो, इन में को शक न आहे, पर उन इफ़ेक्टनेस खां निकिरण लाइ ईरान पंहिंजा कहिड़ा उपाउ वठे थो। मां जीअं पहिरियों चयो त हीअ बहादुर क़ौम आहे, समझदार क़ौम आहे, ऐं यकीनन हिननि वटि बि प्लान बी ज़रूरु मौजूदु हूंदो। अचण वारो वक़्तु इहो ॿुधाईंदो त उहो पंहिंजे कहिड़े प्लान ते अमल दरामद कनि था। सर, इन्हनि पाबंदियुनि सां छा ईरान ॻाल्हियुनि ते मजबूर थींदी? ॾिसो, ॻाल्हियूं त उहे ई थियणु घुरिजनि, ॻाल्हियुनि जे त असां ज़ाती तौर ते ख़िलाफ़ न आहियूं न, दुनिया में जेके बि जंगूं लॻियूं आहिनि अल्टीमेटली वरी टेबल टॉक जे ज़रिए ई मामला हल थिया आहिनि, त ॻाल्हियुनि जा दरवाज़ा त कॾहिं बि बंदि न करणु घुरिजनि, ॻाल्हियूं हमेशह थियणु घुरिजनि। ईरान केतिरो दबाव में थो अचे इहो असांखे ॾिसणो आहे त इन पूरी सूरत हाल में ईरान केतिरी हद ताईं पंहिंजी कमज़ोरी ॾेखारे थो। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त ईरान कंहिं बि क़िस्म जी कमज़ोरी कान ॾेखारींदो, छो जो सभ खां वॾो मसइलो जेको कंहिं बि मुल्क जो हूंदो आहे एग्रीकल्चर हूंदो आहे, जंहिंमें जेकॾहिं उन वटि वाफ़िर मिक़दार जी मौजूदु आहे त उहो जंग जी सर्वाइवल जेको आहे ढिघे अरसे ताईं करे सघे थो, ऐं ईरान जी जेकी एग्रीकल्चर जी पोज़ीशन आहे उहा स्ट्रॉन्ग आहे। जेसि ताईं ॿियनि इंडस्ट्रीज़ जो तालुक़ु आहे, ॿियनि फैक्टर्स जो आहे, उते त ज़ाहिर आहे उन्हनि खे काफ़ी तकलीफ़ ईंदी, पर जंग विढ़ण लाइ जेको सभ खां वधीक तव्हांखे खुराक जो मसइलो पैदा थींदो आहे, उहो मसइलो शायदि ईरान खे कान थींदो, इन करे ईरान काफ़ी अरसे ताईं इन जंग खे मुंहुं ॾेई सघे थो। पर हाणे ॾिसणो आहे त ज़ाहिर आहे मईशत सिर्फ़ु एग्रीकल्चर सिर्फ़ु खाइण पीअण त न हूंदो आहे, दुनिया में रहण जे लाइ तव्हांखे तरक़ी बि करणी हूंदी आहे। ख़ासि तौर ते मेडिसन जी हिकिड़ी अहिड़ी दुनिया आहे जंहिंमें तव्हांखे मुख़्तलिफ़ मुल्कनि खां मेडिसन्स घुराइणियूं पवंदियूं आहिनि, जेको सभ खां वॾो तालीम खां पोइ सेक्टर जेके असां चऊं त उहो इहो हूंदो आहे अद्वियात जो सेक्टर। ईरान जी यकीनन पंहिंजी क़ाबिलियत एतिरी आहे जो हू काफ़ी हद ताईं जेके मक़ामी मेडिसन्स आहिनि उन्हनि ते गुज़र सफ़र कंदो आहे, पर कुझु अहिड़ी मेडिसन्स हूंदियूं आहिनि जेके उते नथियूं थियनि, उन जे लाइ उन्हनि खे तकलीफ़ पैदा थींदी। अहिड़े तरीक़े सां जेको रॉ मटीरियल हूंदो आहे, जेको ॿियनि मुल्कनि सां तव्हांजी ट्रेड सां तव्हां घुराईंदा आहियो, या जेकी पंहिंजी प्रोडक्ट तव्हां वटि एक्स्ट्रा हूंदी आहे उहो तव्हां ॿियनि मुल्कनि खे सेल कंदा आहियो, इन्हनि सभिनी शयुनि में डिस्टर्बेंस त पैदा थींदी, इन में को शक न आहे, पर ईरान उनखे कहिड़े तरीक़े सां मुंहुं ॾेई रहियो आहे इहो ई सभ खां वॾो सुवालु आहे। त जेकी उन्हनि जी ॾाहप आहे ऐं जेको उन्हनि जो तजुर्बो आहे, हूअं त उन्हनि वटि हज़ारनि सालनि जो तजुर्बो आहे, उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ आहे, 7000 साल खां मथे जी उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ आहे, पर गुज़िरियल 47 सालनि खां जॾहिं खां अमेरिका उन्हनि ते पाबंदियूं लॻाइल आहिनि, सिर्फ़ु अमेरिका पाबंदियूं न लॻायल हुयूं, पूरे यूरोप बि पाबंदियूं लॻायल हुयूं, त हाणे उन्हनि पाबंदियुनि में मूं जीअं चयो त केतिरा मुल्क अमेरिका जे इन चवण ते लबेक चवनि था, असल सवालु उते पैदा थींदो त छा हर मुल्क दुनिया जो अमेरिका जे उन फ़ैसिले जी हिमायत करे थो या इनकार करे थो। जेकॾहिं वॾनि मुल्कनि जे मूं पहिरियों चयो त चाइना या रशिया या भारत या इन क़िस्म जा जेके ॿिया मुल्क जिन सां ईरान जी ट्रेड हली रही हुई, जेकॾहिं उन्हनि अमेरिका जे इन ॻाल्हि ते लबेक न चयो त पोइ ईरान जी सर्वाइवल तमामु सवली हूंदी ऐं ईरान आसानी जेको आहे इन जंग खे तवील रखी सघे। सर, ईरान जो चवणु आहे त अमेरिका मुआशी हमलो फ़ौजी नाकामी जो इतराफ़ आहे, छा इहो मौक़िफ़ सच आहे? हा, इन में त वाज़े नज़र अची रहियो आहे न, त ॾिसो पहिरियों त हुनजी इहा दावा हुई न त मां ईरानी फ़ौज ख़तमु करे छॾी आहे, नेवी ख़तमु करे छॾी आहे, एयरफोर्स ख़तमु करे छॾी आहे, एयरपोर्ट तबाह करे छॾिया आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर तबाह करे छॾिया आहिनि, हुननि जा जेके मिज़ाइल जा ज़ख़ीरा हुया उहे ख़तमु करे छॾिया आहिनि, पर ग्राउंड रियलिटी असांखे इहो ॿुधाए रही हुई त ईरान जंहिं तरीक़े सां रिटेलिएट करे रहियो हुयो
उन मां इहो नज़र अची रहियो हो त ईरान बाक़ाइदा जेके जंग खे जंग सम्झी विढ़ी रहियो आहे ऐं उन में अमेरिका शायदि उहा कामयाबी हासिलु न करे सघियो, जंहिं बाद ई त हुन इहो क़दम खयो आहे ऐं मुआशी धमकी ॾिनी आहे। न त जेकॾहिं अमेरिका खे जंग न करणी हुजे ऐं उहो सोचिया त मां फ़ौजी ताक़त ते जे बल ते ई ईरान खे ज़ेर करे वेंदुमि त पोइ शायदि उहे इन क़िस्म जा ऐलान न करणा पवंदा। हाणे हुनखे इहो अंदाज़ो थी चुको आहे त मां सिर्फ़ु फ़ौजी ताक़त जे बल ते ईरान खे नथो झुकाए सघां, इन करे हुन जेको आहे इहा नई चाल हली आहे ऐं मईशत जी दुनिया में ईरान खे वधीक नुक़सानु पहुचाइण जी साज़िश करे रहियो आहे। हाणे असांखे त इहो ई ॾिसणो आहे न त ईरान वटि बि त यकीननि पंहिंजो को प्लान बी मौजूदु हूंदो न, अनक़रीब उहो इन बारे में बि ज़रूरु मालूमात हासिलु थी वेंदी त आख़िर ईरान इन सॼी सूरत हाल मां पंहिंजो पाण खे मईशत जे मैदान में बि पाण खे कीअं सुरखरू करे थो। आबनाए हुर्मुज़ आलमी बहरी रस्तनि बाबति ख़दशा केतिरा संजीदा आहिनि? ॾिसो, आबनाए हुर्मुज़ जेकॾहिं मुस्तक़िल फ़िलहाल त आबनाए हुर्मुज़ बंदि न आहे, मुतासिर ज़रूरु आहे पर बंदि न आहे ऐं दुनिया जी ट्रेड आबनाए हुर्मुज़ खां थी रही आहे। पर जेकॾहिं इहा जंग में शिदत अचे थी ऐं ॻाल्हियूं नाकाम थियूं थियनि त पोइ ऐं आबनाए हुर्मुज़ जेकॾहिं मुकमिल बंदि थी वञे, यकीननि सॼी दुनिया में जेको महांगाई जो ऑलरेडी हिकिड़ो तूफ़ान आयल आहे उन तूफ़ान में अञा वधीक इज़ाफ़ो थींदो। त दुआ करणु घुरिजे त सूरत हाल इन हद ताईं न पहुचे जो दुनिया जो हर माण्हू, छो ज़ाहिर आहे इहा महांगाई हुक्मरान लाइ त न हूंदी न, सिर्फ़ु इहा महांगाई आम माण्हू जे लाइ हूंदी ऐं जेकॾहिं आबनाए हुर्मुज़ मुकमिल तौर ते बंदि थी वञे त यकीननि जेकी महांगाई जो तनासुब हूंदो उन जो ख़मियाज़ो आम माण्हू भुगतींदो, चाहे उहो हिन एशिया सां मुंसलिक हुजे या दुनिया जे कंहिं ॿिए मुल्क सां मुंसलिक हुजे। छो जो 25 to 30% जेकी ट्रेड आहे ख़ासि तौर ते तेल ऐं गैस जी, उहा इन रूट सां थी रही आहे। त जॾहिं इहे ॿ शयूं वधंदियूं त ऑटोमेटिक महांगाई जो तनासिब दुनिया जे हर मुल्क में वधी वेंदो। तेल जी क़ीमतनि में केतिरो इज़ाफ़ो थी सघे थो सर पोइ? ॾिसो, पहिरियों जॾहिं आबनाए हुर्मुज़ बंदि हुई त तव्हां ॾिठो त $110 बैरल ते जेको आहे उहो पेट्रोल पहुची वियो हुयो। अहिड़े तरीक़े सां LNG जेकी असां वटि शायदि 1.5-2 में kg मिलंदी हुई, उनजो रेट अॼु बि जेको आहे तक़रीबन 400 या 450 जे लॻभॻि थी चुको आहे। अहिड़े तरीक़े सां जेको पेट्रोल हो जेको 170-80 रुपए में मिलंदो, उनखां पोइ बतदरीज उन में इज़ाफ़ो थींदो वियो ऐं 260-70 रुपए में मिली रहियो या 240 रुपए में मिली रहियो। अॼु जेको आहे उहो 300+ ते जेकॾहिं वञी बीठो आहे या डीज़ल बीठो आहे 300+ ते, त उहो सॼो इन जंग खां पोइ जी सूरत हाल आहे। त ज़ाहिर आहे इन में जेतिरी क़ीमत तेल जी ऐं गैस जी वधंदी, एतिरी जेको आहे महांगाई उन तनासुब सां दुनिया जे हर मुल्क में वधंदी। जीअं पाकिस्तान जी असां मिसाल था खणूं त हिते तक़रीबन 50 रुपए खां 100 रुपए जे दरमियान जो फ़ी लीटर ते या फ़ी kg ते इंक्रीज़ थियो आहे। अहिड़े तरीक़े सां ॿियनि मुल्कनि में बि इहा साॻी सूरत हाल आहे, बल्कि उते अञा सूरत हाल पाकिस्तान जे मुक़ाबले में वधीक ख़राबु आहे। त हाणे ज़ाहिर आहे जेकॾहिं आबनाए हुर्मुज़ मुकमिल बंदि थी त जीअं मूं पहिरियों चयो त इन जो ख़मियाज़ो सिर्फ़ु ईरान जो अवाम न भुगतींदो, बल्कि इन जो ख़मियाज़ो दुनिया जे हर मुल्क जो आम माण्हू भुगतींदो। इन करे असां बार बार चवंदा आहियूं त जंग कंहिंजे लाइ बि सुठी न आहे। जंग हिकिड़ी तबाही जी शइ आहे, जंग हिकिड़ी ख़ौफ़नाक शइ आहे जंहिंमें हुक्मराननि खां वधीक आम माण्हुनि जो नुक़सानु थींदो आहे। जंगनि में जेकॾहिं तव्हां हाणे बि तइदाद ॾिसो, जेकॾहिं अमेरिका एतिरी बमबारी कई आहे त तव्हांखे जेके फ़ौज जे शहादतनि जी इतला हूंदी उहो 50, 100, 200, 300, 500, पर जेके आम शहरियुनि जी तव्हां वटि इतला ईंदी आहे उहा हज़ारनि जी तइदाद में हिन में आम शहरी जेके आहिनि उहे शहीद थी वेंदा आहिनि। त जंग बहरहाल हिकिड़ी ख़ौफ़नाक शइ हूंदी आहे, हिकिड़ी तबाहकुन शइ हूंदी आहे, जेतिरो उन खां अवॉइड करिजे बहितर आहे। सर, इन सॼी सूरत हाल ते छा पाकिस्तान जी मैशियत ते बि असरु पइजी सघे थो? पाकिस्तान जी मैशियत ते ऑलरेडी असरु पयल आहे। हींअर जेकॾहिं ही महांगाई जो तूफ़ान आहे, असांखे LPG महांगी मिली रही आहे, गैस महांगी मिली रही आहे, पेट्रोल महांगो मिली रहियो आहे, उन जो इफेक्ट असांजी हर इंडस्ट्री ते पइजी रहियो आहे, चाहे उहो कहिड़ी बि प्रोडक्शन जी आहे, चाहे उहो एग्रीकल्चर सां मुंसलिक आहे, चाहे उहो दुनिया जे कंहिं बि शोबे सां तिब सां मुंसलिक आहे। जेकी बि इंडस्ट्रीज़ आहे ऐं असांजो जेको आम कारवां ज़िंदगी आहे जंहिंमें ज़िंदगी रवां थींदी आहे, उहो पिणु मुतासिर थियल आहे न महांगाई जे करे। छो जो पाकिस्तान जी ऑलरेडी मईशत एतिरी का मुनासिब लेवल ते न आहे जो असां उनखे वधीक सारा जोॻो चई सघूं। असां पाण वेंटिलेटर ते आहियूं, मईशत असांजी वेंटिलेटर ते आहे, वॾी मुश्किल सां जेको आहे पाकिस्तान सर्वाइव करे रहियो आहे, कर्ज़नि में जकड़िया वेठा आहियूं। उन दौरान वरी इहा महांगाई त अल्टीमेटली आम माण्हू खे तमामु घणो नुक़सानु पहुचाए रही आहे न। जंग ख़तमु थियण खां पोइ बि मां सम्झां थो काफ़ी अरसो लॻंदो असांखे हिनखे मेंटेन करण में। स्टेबल हिकिड़ी हुकूमत काफ़ी अरसे खां पोइ बि इकोनॉमी खे स्टेबल न करे सघंदी आहे।
अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता आबना हुरमुज़ वधीक डिस्टर्ब थी थिए त ऑलरेडी जेकी असांजी इकोनॉमी तबाह हाल आहे उन खां वधीक तबाह थींदी। त इन करे असां बार बार इहा ख़्वाहिश जो बि इज़हार कंदा आहियूं त जंग न थियणु घुरिजे, आबना हुरमुज़ बंदि न थियणु घुरिजे, माण्हुनि जो जानी ऐं माली ॿई नुक़सान न थियणु घुरिजनि, छो जो इहो जंग सिर्फ़ु ईरान अमरीका इसराइल जे विच में न आहे, इहा जंग फ़ौजी लेवल ते तॾहिं टिनि मुल्कनि जे दरमियान ज़रूरु आहे, पर जेकॾहिं मुआशी लेवल ते ॾिसूं त इहा सॼी दुनिया जी जंग बणियल आहे, सॼी दुनिया हिन सां मुतासिर थी रही आहे। त पाकिस्तान जी इकोनॉमी जेकी ऑलरेडी मां सम्झां थो असां हली IMF जे कर्ज़नि ते रहिया आहियूं, त जेकॾहिं इहा अञा जंग थोरी तूल पकड़े थी, इन में वक़्तु लॻे थो, त असां पाकिस्तान जा जेके मुआशी वसीला आहिनि उहे एतिरा न आहिनि जो असां वधीक अरसे ताईं सस्टेन करे सघूं। अल्टीमेटली असांखे हिकु कर्ज़ु वठण लाइ वरी ॿियो कर्ज़ु वठी असांखे उहो लाहिणो पवंदो, त उन सां असांजी इकोनॉमी अञा जकड़िजी वेंदी। अच्छा सर, फील्ड मार्शल आसिम मुनीर तेहरान जो दौरो छो कयो? ॾिसो, पाकिस्तान जी काफ़ी अरसे खां कोशिशि आहे, जॾहिं खां ईरान अमरीका जंग लॻी आहे, त असां कंहिं बि तरीक़े सां इन जंग खे टारियूं ऐं अमरीका खे क़ाइल कयूं त इहा जंग इन ख़िते जे लाइ मुनासिबु न आहे। ऐं ॿिन्ही मुल्कनि जी मशावरत सां ई पाकिस्तान जेको आहे इन में ट्रैकड़ी जे किरदारु अदा करण लाइ तयारु आहे। ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेकॾहिं तव्हां ॾिसो त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं ईरान जी क़यादत मुस्तक़िल बुनियादनि ते पाकिस्तान जी ऐं ख़ासि तौर ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी इन सालसी वारी कोशिशुनि की जी तारीफ़ करे रहिया आहिनि। अक़वाम मुत्तहिदा हुजे, यूरोपी मुल्क हुजनि, चाइना हुजे, सवाइ भारत ऐं इसराइल जे दुनिया जो हर मुल्क पाकिस्तान जी इन ट्रैकड़ी खे ख़राज तहसीन पेश करे थो। त मां सम्झां थो त हीअ जेकी मौजूदा सूरत हाल पैदा थी आहे, हिकु भेरो ॿीहर फील्ड मार्शल आसिम मुनीर साहिबु सम्झंदो हूंदो त असांखे उन में पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, त जीअं ईरान जी हुकूमत ऐं ईरान जो आवाम बि वधीक ॾुखियाई जो शिकार न थी सघे। ज़ाहिर आहे इन खां अॻु में वज़ीर दाख़िला उतां दौरो कयो, उन खां पोइ वरी हाणे फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर उते पहुतो आहे। त ख़्वाहिश ऐं कोशिशि त इहा ई आहे त कंहिं बि तरीक़े सां अमरीका ईरान जी जंग बंदी मुस्तक़िल बुनियादनि ते कराई वञे ऐं हिननि जे दरमियान को अहिड़ो बहितरु मुआदो थी वञे जंहिं ते ईरान बि पाण खे विन विन महसूसु करे ऐं अमरीका बि, छो ज़ाहिर आहे ॿिन्ही मुल्कनि जी हाणे अवाम जे अंदरि जेकी बेचैनी आहे उन लाइ इहो ज़रूरी आहे त ईरान बि पाण खे फ़तेह करार ॾे। ऐं ॿिए तरफ़ ॿिनि महीननि खां पोइ अमेरिका में मिड टर्म इलेक्शन आहिनि, डोनाल्ड ट्रंप जी बि इहा ख़्वाहिश आहे त मां अहिड़ी विन विन पोज़ीशन हासिलु कयां त जीअं उन मिड टर्म इलेक्शन में वधि खां वधि वोट हासिलु करे सघां आवाम जा। त हाणे ॿिन्ही सूरतनि ॾे रस्तो अहिड़ो कढणो पवंदो जो हर को पाण खे फ़तेह करार ॾे, पर हिन दुनिया में अमन क़ाइमु थिए ऐं दुनिया जी मईशत बहितरु थिए, आम माण्हुनि जी सूरत हाल बहितरु थिए। छो हिन वक़्तु जेकी अबतर सूरत हाल आहे, मां सम्झां थो इन सां इन हुकुमराननि खे त शायदि एतिरो वॾो नुक़सानु न पहुचंदो हुजे जेको आम माण्हू खे पहुची रहियो आहे महांगाई जी सूरत में। त फील्ड मार्शल मां सम्झां थो वरी वियो आहे, उमेदु इहा ई करे सघिजे थी त ईरान जी क़यादत खे बि कन्विंस कंदो त कुझु मामलनि में ही पाण खे पुठिते कनि, कुझु मामलनि में अमरीका खे पुठिते कराइजे, त को अहिड़ो विच जो रस्तो कढिजे त जीअं इन मामलनि में ॻाल्हियुनि ज़रिए इन खे हल करे सघिजे। छो जो बहरहाल जंग वरी बि बार बार आउं चवंदुसि त जंग तबाही ॾींदी आहे, कॾहिं बि जंग तव्हांखे ख़ुशहाली नथी ॾेई सघे। अमन ई उहो वाहिद रस्तो आहे जंहिंसां मुल्क तरक़ी कंदा आहिनि। सर, पाकिस्तान अमेरिका ईरान विच में अमन लाइ कहिड़ो किरदारु अदा करे रही आहे? ॾिसो, किरदारु त डे वन खां जीअं मूं चयो त 4 महीननि खां मथे थी वियो आहे हाणे इन पूरे मामले खे, ऐं पहिरें ॾींहं खां पाकिस्तान मुस्तक़िल इहो चई रहियो आहे त हिन दुनिया में अमन जी ज़रूरत आहे, हिन दुनिया में जंग जी ज़रूरत न आहे। ऐं जॾहिं दुनिया जा वॾा वॾा सुपर पावर ॿिया जेके मुल्क आहिनि उहे इन मामले जे विच में न अची रहिया हुआ पंहिंजे डप में या अमरीका जे डप में, उन वक़्त में पाकिस्तान जेको आहे फ़ख़्रिया तौर ते साम्हूं आयो ऐं उन वाज़े तौर ते चयो त असां इन पूरे मामले में सालसी लाइ तयारु आहियूं। ऐं उन खां पोइ ॿई धुरियूं यानी की अमेरिका ऐं ईरान ॿिन्ही इतफ़ाक़ कयो त ठीकु आहे असांखे पाकिस्तान जी सालसी क़बूल आहे। ऐं काफ़ी महिनत खां पोइ तव्हां ॾिठो त बाक़ाइदा हिकिड़ो इस्लामाबाद डिक्लेरेशन जारी थियो जंहिंमें पाकिस्तान जे किरदार जी हर सतह ते, जीअं मूं पहिरियों चयो त सवाइ भारत ऐं इसराइल जे दुनिया जे हर मुल्क उन जी तारीफ़ कई। यूरोपी जेके मुल्क आहिनि, चाहे उहो अमेरिका हुजे, वरी ईरान हुजे, अरब कंट्री जा ॿिया मुल्क हुजनि, चाइना हुजे, रशिया हुजे, कैनेडा हुजे, जापान हुजे, मतिलबु दुनिया जो कोई मुल्क न आहे जेको पाकिस्तान जी अमन जी कोशिशुनि जी तारीफ़ न करे रहियो आहे। त पाकिस्तानी क़ौम जे लाइ इहा ई हिकिड़ी वॾी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त पहिरियों जंहिं मुल्क खे इंडिया जे प्रोपेगेंडे जे तहत हिकिड़ो दहशतगर्द स्टेट करार ॾियण जी कोशिशि कई वेंदी, अॼु उहो मुल्क पंहिंजी क़ाबिलियत सां ऐं ख़ासि तौर ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी
ट्रैकड़ी जी करे या हुकूमत पाकिस्तान जी ट्रैकड़ी जे करे हाणे दुनिया में पाकिस्तान खे घटि में घटि हिकिड़ो अमन पसंदि मुल्क करार ॾिनो वञे पियो ऐं दुनिया जी जेकी इहा ख़ौफ़नाक तरीन जंग आहे पाकिस्तानियुनि लाइ इहा बि हिकिड़े वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे त उन दुनिया जी ख़ौफ़नाक तरीन जंग खे रुकाइण लाइ पाकिस्तान हिकु सालिस आहे जेके ॿई धुरियूं मञे रहियूं आहिनि। पाकिस्तान वाहिद सालिस आहे, यानी ॿिया बि हिकु ॿ सालिस विच में आया हुआ पर तव्हां ॾिठो त ईरान जी क़यादत रिफ्यूज़ करे छॾियो। अहिड़े तरीक़े सां अमरीका पिणु रिफ्यूज़ करे छॾियो त असां कंहिं ॿिए जी सालिसी खे हाणे क़बूल न कंदासीं ऐं जेकॾहिं सालिसी थींदी त उहा सिर्फ़ु पाकिस्तान जी ई सरबराही में थींदी। त मां सम्झां थो त पाकिस्तान जो रोल त हिन में तमामु पॉज़िटिव आहे ऐं हुजणु घुरिजे, छो जो असां हक़ीक़त में अमन चाहियूं था, न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि दुनिया में अमन चाहियूं था। इहे जंगूं ख़तमु थींदियूं, अमन क़ाइमु थींदो त माण्हुनि में ख़ुशहाली जी उमेद पैदा थींदी, छो जो हाणे दुनिया में फ्रस्ट्रेशन आवाम में तमामु घणी वधी वई आहे महांगाई जे करे। त हिन फ्रस्ट्रेशन खे असांखे ख़तमु करिणो हूंदो, आवाम खे थोरो सुकून मिले। आम माण्हू चाहे कहिड़े बि मुल्क जो कहिड़े बि दुनिया में रहंदो हुजे पर उनखे घटि में घटि हिकिड़ो हू पाण खे सिक्योर फील करे ऐं पंहिंजे जेके एक्चुअल इशूज़ आहिनि उन्हनि ते फोकस करे सघे। हींअर त हू हर वक़्तु हिकिड़ी परेशानी ऐं टेंशन जो शिकार आहे, त मां सम्झां थो पाकिस्तान जो त रोल दुनिया में सभ खां इम्पोर्टेंट आहे हिन वक़्तु ऐं उमेद आहे त अलाह ताला इन पूरे मामले में पाकिस्तान खे ज़रूरु सुरखरू कंदो। अच्छा सर, ईरान सां पाकिस्तान जा लाॻापा केतिरा अहम आहिनि? ॾिसो, ईरान असांजो हिकु त पाड़ेसरी मुल्क आहे, ॿियो मुस्लमान मुल्क आहे जी। असांजा लाॻापा मां सम्झां थो त जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां मौजूदु आहिनि। ईरान उहो मुल्क हो, वाहिद मुल्क हो, जॾहिं पाकिस्तान जी बुनियादु विधी वई त सभ खां अॻु में ईरान जेको आहे पाकिस्तान खे तस्लीम करण जो ऐलान कयो। हाणे उहा हिस्ट्री आहे न, त इन हिस्ट्री खे ॾिसणु घुरिजे त ईरान असां सां कीअं हलियो आहे। अहिड़े तरीक़े सां मां सम्झां थो त अॼु जेकॾहिं पाकिस्तान ईरान जे लाइ कुझु करे रहियो आहे त पंहिंजो उहो अहसान, छो जो उन वक़्त में दुनिया जा कई मुल्क जेके आहिनि पाकिस्तान खे तस्लीम करण लाइ तयारु न हुआ ऐं बदकिस्मती सां अफ़गानिस्तान उहो मुल्क आहे जंहिं सभिनी खां आख़िर में जेको आहे पाकिस्तान खे तस्लीम कयो हुयो। त मां सम्झां थो त ईरान जी जेकी क़यादत आहे उहा इंतिहाई समझदार आहे, हुनखे ख़बर आहे त असांखे फ्यूचर जे मुस्तक़बिल जे लाइ जेको आहे कहिड़ा बहितर फ़ैसिला करणा आहिनि ऐं ईरान उन तरीक़े सां फ़ैसिला कया हुआ। अॼु जेको पाकिस्तान किरदारु अदा करे रहियो आहे उन लाॻापनि खे मां सम्झां थो वधीक मज़बूत कंदो जेके पाकिस्तान जे क़याम जे वक़्तु ईरान ऐं पाकिस्तान जे दरमियान हुआ। छा अमेरिका ईरान विच में मुस्तक़बिल जंगे बंदी जो अञा ताईं इम्कान आहे? ॾिसो, जंग बंदी जो इम्कान त हर वक़्तु मौजूदु आहे न। अञा बि ट्रैकड़ी वारो अञा ताईं कंहिं बि धुर खां इहो तव्हां ऐलान न ॿुधो हूंदो त असां ॻाल्हियूं नथा चाहियूं या असां कंहिं सालिस खे क़बूल नथा कयूं। मां सम्झां थो त जंग बंदी वक़्ती या मुस्तक़िल बुनियादनि ते इहे ॿई रस्ता मौजूदु आहिनि। वक़्ती थिए थी उन वक़्तु उन दौरान बि आम माण्हू खे थोरो रिलीफ मिली वेंदो आहे न। मुस्तक़िल जंग बंदी त तमामु सुठी ॻाल्हि आहे, त थियणु घुरिजे ऐं उमेदु इहा ई थी करे सघिजे त एतिरो नुक़सानु थी चुको आहे ॿिन्ही मुल्कनि जो बि ऐं दुनिया जे आम माण्हू जो बि, त हिन में जेकॾहिं मुस्तक़िल जंग बंदी जो ऐलान थी वञे त सॼी दुनिया जो अवाम सुख जो साह खणंदो। हिन वक़्तु सॼी दुनिया जे अवाम में हिकिड़ी बेचैनी आहे, परेशानी आहे, त पाकिस्तान कोशिशि करे रहियो आहे त इन बेचैनी खे जेकी दुनिया जे हर तबिके जे अवाम में, हर मज़हब जे अवाम में फैलियल आहे, इन खे ख़तमु करे कजे। त मुस्तक़िल जंग बंदी जे तरफ़ जेकॾहिं पेशकदमी थिए थी त उहा दुनिया जे हर आम माण्हू जे लाइ हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी हूंदी। सर, जेकॾहिं जंग डिघी थिए थी त खिते ते कहिड़ा असर पवंदा? खिते जी इकोनॉमी, खिते जो आम माण्हू, खिते जो में मौजूदु जेके बि मुल्क आहिनि उन्हनि सभिनी जी इकोनॉमी तमामु घणी मुतासिर थींदी। हिन खिते जे हर आम माण्हू खे तमामु घणो नुक़सानु पहुचंदो। उनजी माली हालत जेकी ऑलरेडी अॼु कमज़ोर सूरत हाल में बीठी आहे उहा अञा कमज़ोर थी वेंदी। सभ खां वधीक जेकॾहिं नुक़सानु थींदो इन जंग जी तेज़ी जो त उहो हिन खिते ते ई पवंदो। चाहे एशिया में जेतिरा बि मुल्क आहिनि सभ खां वॾो नुक़सानु उन मुल्कनि खे पहुचंदो। इन करे इहा जंग न थिए त न सिर्फ़ु हिन खिते बल्कि सॼी दुनिया जे लाइ बहितर थिए। सर, कुझु छा हिन में ॿिया मुल्क बि शामिल थी सघनि था? ॾिसो, जेकॾहिं जंग वधी त अल्टीमेटली इन दुनिया में सर्वाइवल जी जंग हूंदी आहे। इहा त जेकॾहिं अमेरिका बाज़ नथो अचे ऐं उहो पंहिंजी होॾ ते या पंहिंजी ज़िद ते क़ाइमु आहे त यकीननि पोइ ऐं जेकॾहिं हुनजी इहा ख़्वाहिश आहे त उहो हिन खिते जी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कब्ज़ो करे, जेके माज़ी में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पंहिंजा अॾा क़ाइमु करे, हू एज़ सच जेके चइजे त हू क़ाबिज़ त ऑलरेडी आहे। पर जेकॾहिं ईरान वाहिद मुल्क उहो आहे जंहिं हुनजी हुन अजारादारी खे चैलेंज कयो आहे। न त जेकॾहिं ॿियनि मुल्कनि जी असां मिसाल ॾिनूं त ऑलरेडी ॿियनि मुल्कनि त बग़ैर जंग जे बि हुनखे वेलकम करे पंहिंजे पंहिंजे मुल्कनि में पंहिंजा फ़ौजी अॾा क़ाइमु करे हुनजो तसलुत क़ाइमु करे छॾियो आहे हिन खिते में। हाणे ईरान हुनजे तसलुत खे चैलेंज कयो आहे, उनजी अजारादारी खे चैलेंज कयो आहे ऐं उहो जेको सुपर पावर ज़मीन ते पाण खे चवराईंदो उनखे चैलेंज कयो आहे। त
त मां सम्झां थो त हीउ ख़ितो जेको आहे उहे बि दुनिया में ऐं हर वक़्तु साॻियो वक़्तु किथे बि न रहंदो आहे, कॾहिं सुठा वक़्तु रहंदा आहिनि, कॾहिं ख़राबु वक़्तु रहंदा आहिनि। अमेरिका 16 साल खां अजारादारी करे रहियो हिन ज़मीन ते, ज़ाहिर आहे वक़्तु जो फीथो तब्दील थींदो आहे। हाणे मईशत जी दुनिया में ॿिया मुल्क अची चुका आहिनि ऐं जॾहिं ॿिया मुल्क सम्झंदा त हाणे हुननि जो बि सर्वाइवल न आहे त पोइ इहा जंग तेज़ थी सघे थी। सर, पोइ इहा जंग विच ओभर ताईं महदूद रहंदी या अञा वधीक पकड़जंदी? न, इहा जंग त जेकॾहिं ॿिया मुल्क हिन में विच में आया त पोइ इहा जंग सिर्फ़ु एशियाई मुल्कनि में त न रहंदी न, हिकिड़ो कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे। पोइ त इहा जंग हर ख़िते में फैलिजी वेंदी, छो जो जेकॾहिं हिन जंग में रूस जंप लॻाए थो, हिन जंग में चाइना जंप लॻाए थो, त पोइ जेके ॿिया मुल्क आहिनि उहे बि ख़ामोश न रहंदा न। पोइ बर्तानिया बि ईंदो, कैनेडा बि ईंदो, पोइ दुनिया जा ॿिया मुल्क बि सभु हिन में आहिस्ता आहिस्ता शामिलु थींदा। ऐं जेकॾहिं इहे मुल्क अचनि था त पोइ अल्टीमेटली जेको आहे हिकिड़ी आलमी जंहिंखे असां जंग चवंदा आहियूं उनजो मंज़र पेश कंदी ऐं उहा इंतिहाई ख़ौफ़नाक हूंदी, छो जो पहिरियों सवाइ अमेरिका या 2-4 मुल्कनि खां अलावा कंहिं वटि इन क़िस्म जा वॾा हथियार जंहिंखे असां बारूदी हथियार चवंदा आहियूं, जिन जी हिकिड़ो एटम बम बि हिकिड़ो हथियार आहे, अहिड़े तरीक़े जा थी सघे थो हिन खां बि अञा ख़ौफ़नाक हथियार मुख़्तलिफ़ मुल्कनि वटि मौजूदु हुजनि, ऐं नथो चई सघां। पर हर मुल्क पंहिंजी हुन तयारी त करे रखी हूंदी न। इहे वॾा मुल्क आहिनि, हिन जी मईशत बहितर आहे, टेक्नोलॉजी में काफ़ी अॻियां आहिनि, त जेकॾहिं इहे सभु हिन जंग जो हिसो बणजनि था त पोइ इहा जेकी आलमी जंग हूंदी उन में त लखे करोड़े माण्हू पंहिंजी जानूं गंवाए वेंदा न। त न थिए जंग त बहितर आहे। जंग नुक़सानु ॾींदी, जंग फ़ाइदो कान ॾींदी। टेबल टॉक जे ज़रिए जीअं हद ताईं मसइला हल थी सघनि था, ॿिन्ही मुल्कनि खे घुरिजे त हू पंहिंजी जंग वारे फार्मूले ते रिवाइव कनि, उन ते नज़रसानी कनि। उहो उन ॿिन्ही मुल्कनि जे लाइ सिर्फ़ु बहितर न हूंदो, हिन दुनिया जे हर तबिके लाइ बहितर हूंदो। अच्छा सर, पोइ हीउ ईरान ऐं अमेरिका जे विच में जेको मसइलो आहे जंग सां ख़तमु थींदो या ॻाल्हियुनि सां? ॾिसो, दुनिया में जंग सां त कॾहिं बि को मसइलो ख़तमु कान थियो आहे न। जंग अमेरिका त चाहे थो त जंग थिए हमेशह, यकीनन हुन जी जेको ॾिसो न, हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी फिज़िबिलिटी ठहियलु हूंदी आहे। अमेरिका हर मुल्क ते कब्ज़ो हमले करण खां अॻु में पंहिंजी हिकिड़ी फिज़िबिलिटी ठाहींदो आहे त मां केतिरे ॾींहंनि में केतिरी फ़ौजी ताक़त जी सूरत में हिन मुल्क ते क़ाबिज़ थी वेंदुसि, ऐं जेके उहे अख़राजात उन जंग में कया हूंदा आहिनि उन मुल्क जा वसीला लुटे करे उन्हनि जो पूराइतो कीअं कंदुसि। ऐं फबियूं न इहे ॻाल्हियूं माज़ी में जेकॾहिं असां ॾिसूं त इराक जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, कुवैत जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, ऐं जंहिं बि मुल्क में हिन फ़ौजी अॾा क़ाइमु कया आहिनि उन सभिनी मुल्कनि जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे त हू उन्हनि सभिनी खां जेके असां भत्ता चऊं या टैक्स चऊं या जेके हू पंहिंजी फीस करार ॾिए या जेको बि हुनखे तव्हां जुमिलो चओ, त हू इन्हनि सभिनी मुल्कनि जे असासनि ते त कंट्रोल करे वेठो आहे न। उन्हनि जी मादनियात ते, उन्हनि जी तेल ते, उनजी गैस ते त ऑलरेडी हू कंट्रोल करे वेठो आहे। हुनखे रुॻो शायदि इहा ख़ुशफ़हमी हुई या जेके हुन जा ॿुधाइण वारा इदारा हुआ, ख़ासि तौर ते जेके मोसाद जूं रिपोर्टूं हुयूं, इसराइल जी जेकी एजेंसी आहे, उन्हनि जो त इहो ख़्यालु हो न त असां 2-4-5 ॾींहंनि में जेको आहे ईरान ते कब्ज़ो करे, बेसिकली त उहो ईरान जे वसीलनि ते पिया कब्ज़ो करणु चाहिनि न, त जेके तेल जी अलाह ताला हुनखे वाफ़िर मिक़दार ॾिनल आहे या गैस जी हुनखे वाफ़िर मिक़दार ॾिनल आहे, इन क़िस्म जे वसीलनि ते हू क़ाबिज़ पिया थियणु चाहिनि न। पर हुननि जो फार्मूलो नाकाम थी वियो। हाणे बिलियंस ऑफ डॉलर हू इन पूरे जंग में ख़र्च करे चुका आहिनि। हाणे हुननि खे उहो रस्तो नथो मिले त हिकु त आवाम खे हुननि खे पंहिंजे मुल्क जे सेटिस्फाई करिणो हूंदो, दुनिया जे आवाम खे सेटिस्फाई करिणो हूंदो। हाणे हू बार बार जेकी ॻाल्हि उहा हिकिड़ो जुमिलो हू वरजाए रहिया आहिनि त असां कंहिं बि सूरत में ईरान खे एटमी हथियार न ठाहिणु ॾींदासीं। हाणे एटमी हथियार ठाहिण जी जेकी ॻाल्हि आहे त ऑलरेडी हुननि जो जेको शहीद सुप्रीम लीडर हुयो आयतुल्ला ख़ामनी साहब, उन त बाक़ाइदा हिकिड़ी फ़तवा जारी करे छॾी त ईरान एटमी हथियार न ठाहींदो। उनजी वजह इहा आहे त हिन सां बेगुनाह माण्हू शहीद थी वेंदा आहिनि, यानी हिकिड़ी वाज़े फ़तवा मौजूदु आहे। ऐं ईरान कॾहिं चयो ई कान्हे त असांजो एटमी हथियार ठाहियूं था, पर हू पंहिंजी सर्वाइवल, पंहिंजी रिवाइवल ऐं पंहिंजे अवाम में पंहिंजी साख खे बरक़रार रखण लाइ इन इशू खे बार बार वरजाए रहिया आहिनि। त मां सम्झां थो त हाणे दुनिया में एजुकेशन जो लेवल एतिरो थी चुको आहे जो हर माण्हू इहो सम्झी रहियो आहे त अमेरिका ईरान जे वसीलनि ते पियो कब्ज़ो करणु चाहे, जीअं हुन दुनिया जे ॿियनि मुल्कनि ते कयो। तव्हां ॾिसो न, वेनेज़ुएला जे सदर खे खणी लाइ विया, मक़सदु छा साम्हूं आयो त वेनेज़ुएला जे जेके तेल जा खूह हुआ उन्हनि ते उन्हनि खे कब्ज़ो करिणो आहे, उन सां हू बासानी तेल हासिलु करे रहिया आहिनि। त अहिड़े तरीक़े सां हुन इराक में बि किमियाई हथियारनि जो बहानो बणाए करे उते हमिलो कयो, पर कयूं छा, उनजे वसीलनि ते कब्ज़ो थी वियो, उतां तेल ऐं गैस जेको आहे खणंदा रहिया। अहिड़े तरीक़े सां कुवैत आहे, अहिड़े तरीक़े सां ॿिया इलाइक़ा आहिनि जिन जे वसीलनि ते उन कब्ज़ा करे ऐं उनजी पंहिंजी जेकी इकोनॉमी जी बुनियादु आहे, मां सम्झां थो उहा हिन ख़िते जे वसीलनि ते कब्ज़े ॼमाइण सां
जेके हिन फुरलुट कई आहे हिन ख़िते मां, इन करे हुनजी अमेरिका जी इकोनॉमी एतिरी स्ट्रॉन्ग थी आहे न। जेकॾहिं अमेरिका जी जंगू न विड़े आहे ऐं ॿियनि मुल्कनि जे वसीलनि ते कब्ज़ो न करे हा त अॼु अमेरिका जी इहा इकोनॉमी हुजे ई न हा जेकी अॼु हुनजी इकोनॉमी आहे। त अॼु बि जेकॾहिं हुनजी अकाउंट्स जी सूरत हाल ॾिसो त सभ खां वधीक जेको नाणो तव्हांखे मिलंदो जेको हुनजे डॉलर खे स्टेबल रखी वेठो आहे या हुनजी इकोनॉमी खे स्टेबल रखी वेठो आहे उहो तव्हांखे अरब कंट्रीज़ जो मिलंदो। सर आख़िरकार जंग जो हल फ़ौजी ताक़त सां ख़तमु थींदो या सिफ़ातकारी सां? ॾिसो सफ़ारतकारी सां थिए त बहितर आहे, सभिनी जे लाइ बहितर आहे। ऐं जेकॾहिं जंग जी सूरत में थींदो त पोइ सभिनी जे लाइ नुक़सानदेह आहे, उहो चाहे कहिड़ो बि मुल्क हुजे। छा ईरान आलमी बहिरे रस्तनि खे मुतासिर करण जी पोज़ीशन में आहे? आहे, तॾहिं त आबनाए हुर्मुज़ ते फ़िलहालु जेकॾहिं अॼु जी असां जंहिं वक़्तु प्रोग्राम करे रहिया आहियूं अॼु जी तारीख़ ताईं त ईरान इन पोज़ीशन में आहे जो आबनाए हुर्मुज़ ते कंट्रोल करे सघे थो। छा सर अमेरिका ऐं ईरान जे विच में ॻाल्हियुनि जो दरवाज़ो ॿीहर खुली सघे थो? ॻाल्हियुनि जो दरवाज़ो बंदि न थियो आहे। हे जेको फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो दौरो ईरान आहे उहो बि इन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे। जेकॾहिं ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि थियनि हा त पोइ इहा सफ़ारतकारी कोन थिए हा, पोइ इहे सालिस न हुजनि हा विच में, पोइ बसि ठीकु आहे, पोइ जेको थींदो ईरान ऐं अमेरिका जे विच में थींदो त ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न आहिनि ऐं बंदि न थियणु घुरिजनि। जीअं असां पहिरियों चयो त इहे ॻाल्हियूं बैकडोर सां बि हली रहियूं आहिनि ऐं तव्हांखे फील्ड में नज़र बि अची रहियूं इन दौरनि जी सूरत में न तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि। पर हाणे इहे ॻाल्हियूं केतिरे हद ताईं केरु मञींदो इहो फ़ैसिलो न ॿिनि मुल्कनि खे करिणो आहे। केरु पंहिंजे मुआदे जे जेके पॉइंट्स आहिनि उन मां केतिरा नुक़्तनि ते पुठिते हटंदो इहो अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो। छा रूस, चीन ऐं ॿियो आलमी ताक़तूं हिन तकरार खे ख़तमु करण में कहिड़ो किरदारु अदा करे रहियूं आहिनि? ॾिसो अञा ताईं त सवाइ ज़बानी बयानबाज़ी खां अलावा प्रैक्टिकली असांखे का अहिड़ी शइ नज़र न अची रही आहे त को ॿियो मुल्क इन क़िस्म जी ट्रैकड़ी कंदो हुजे। पर बैकडोर डिप्लोमेसी जंहिंखे चइबो आहे यकीनन रूस हुन जी कोशिशि कई हुई पर अमेरिका उनखे रिजेक्ट करे छॾियो। चाइना पिणु कोशिशि कई हुई पर अमेरिका वाज़े मौक़िफ़ अख़्तियार कयो त सालिस सिर्फ़ु पाकिस्तान हूंदो ऐं उनजी सालसी में ई ॻाल्हियूं हलंदियूं। त यकीनन कोशिशि त सभु करे रहिया आहिनि। तव्हां जेकॾहिं प्राइम मिनिस्टर ऑफ ब्रिटिश यानी कि बरतानिया जो वज़ीर आज़म खे ॾिसो त हू पाकिस्तान जी तरफ़ ॾिसी रहियो आहे। तव्हां UN जे सेक्रेटरी जनरल खे ॾिसो त हू पाकिस्तान जी तरफ़ ॾिसी रहियो आहे। तव्हां यूरोपी सभु मुल्कनि खे ॾिसो त हू पाकिस्तान जी तरफ़ ॾिसी आहिनि। तव्हां यूरोपी यूनियन्स खे ॾिसो त हू पाकिस्तान जी तरफ़ ॾिसी आहिनि। त दुनिया जो हर मुल्क हिन वक़्तु पाकिस्तान जी तरफ़ ॾिसी रहियो आहे त हीउ जल्द खां जल्द सालसी जो किरदारु अदा करे इन जंग खे टारिनि त जीअं दुनिया जो जेको डिस्टर्ब थियल मईशत आहे उनखे पंहिंजी पटड़ी ते आणे सघिजे। त उमेद ई करे सघिजे थी त असां बहितर सालिस जे तौर ते इन मामले खे वाइंड अप कराइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। छा तेहरान में पाकिस्तान जी सिफ़ारती मिशन सां विच ओभर में अमन जो नओं रस्तो खुली सघे थो या जंग अञा वधीक थी सघे थी? ॾिसो पाकिस्तान त बार बार दौरनि जो मक़सदु इहो आहे त असां अमन चाहियूं था न। ईरान में बि अमन हुजे, पाकिस्तान में बि हुजे, अमेरिका में बि हुजे, दुनिया जे हर ख़िते में हुजे। यकीनन जेको सालिस हूंदो आहे उहो कोशिशि इहो कंदो आहे त जंग जो रस्तो बंदि कजे, अमन जी राह खोलिजे। ऐं पाकिस्तान हिन वक़्तु अमन जी राह खोले रहियो आहे ऐं सॼी दुनिया पाकिस्तान जी तरफ़ ॾिसी रहियो आहे। त असां सम्झूं था त इहो सिर्फ़ु विच ओभर जी ॻाल्हि न आहे, इहो सॼी दुनिया जे हर मुल्क जे हिन वक़्तु इहो मसइलो थियो आहे त जेकॾहिं जंग जेतिरो अरसो वधीक हलंदी इकोनॉमी ओतिरो अरसो वधीक ई डिस्टेबलाइज़ रहंदी। जेतिरो जल्दी अमन जी तरफ़ वेंदासीं ओतिरी जल्दी दुनिया जी इकोनॉमी वापसि रिवाइव थींदी। सर अमेरिका ईरान जे एटमी प्रोग्राम वाक़ई ख़तमु करे छॾियो आहे या ॿीहर प्रोग्राम शुरू करण जो बि आहे उन ते असरु? ॾिसो ईरान जी सुप्रीम लीडर शहीद आयतुल्ला ख़ामनी जी फतवा खां पोइ ईरान कॾहिं बि इहो न चयो आहे त असां एटमी हथियार ठाहींदासीं। अमेरिका बार बार जीअं इराक़ में कीमियाई हथियारनि जो बहानो बणाए इराक़ ते कब्ज़ो कयो अहिड़े तरीक़े सां हू ईरान जे हवाले सां बि एटमी हथियारनि जी ॻाल्हि करे बेसिकली ईरान ते कब्ज़ो पियो करणु चाहियो जंहिंमें उहो नाकाम थी वियो। ऐं ईरान सां छो जो बदकिस्मती असांजी जो असांजे अरब मुल्कनि जा ईरान सां कन्फर्टेशन तमामु घणी रही आहे। उहे जेके अरब मुल्क आहे उन्हनि खे बि इहो डपु हुयो त जेकॾहिं ईरान वटि एटमी ताक़त अची थी वञे त उहो उन्हनि जे लाइ तमामु घणो हानिकार साबित थींदो। त हाणे अमेरिका खे उन वक़्तु यकीनन दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जी पुश्तपनाही हासिलु ज़रूरु हुई ईरान जे मुक़ाबले में। पर अॼु जी कॾहिं असां सूरत हाल ॾिसूं था त ईरान पंहिंजे उन मौक़िफ़ ते वाज़े आहे त असां कॾहिं बि एटम बम ठाहिण जी ॻाल्हि ई कोन कई आहे। अमेरिका जेको चाहे थो पंहिंजे अवाम खे ॾेखारण लाइ जेको ज़ाहिर आहे उन ॾींहुं जंग कई आहे हिन में उनजो बि बिलियन्स ऑफ डॉलर जो नुक़सानु थी चुको आहे, उनजा माण्हू बि जहन्नम हासिलु थी चुका आहिनि। त हू कोशिशि इहो करे रहियो आहे त मां पंहिंजे अवाम खे इहो ॿुधायां त हाणे मां ईरान सां को अहिड़ो मुआदो करे छॾियो आहे जंहिंमें हुन लिखी ॾेई छॾियो आहे त हू एटम बम न ठाहींदो। त
पर हाणे जेकॾहिं उहो हिस्ट्री पढ़नि त ऑलरेडी ईरान सिग्नेटरी आहे, सिग्नेचर करे चुको हुयो हिन मुआहिदे ते त असां एटम बम न ठाहींदासीं, ऐं उन जी करे ई दुनिया जी जेकी एटमी तंज़ीम आहे उन जा अक्सर इंस्पेक्टर्स ऐं उन जा अक्सर जेके उहिदेदार आहिनि उहे ईरान जी उन एटमी तनसीबात जंहिंमें सिर्फ़ु बिजली यानी कि एटमी जेकी सलाहियत हुई उन जो जेको हिकिड़ो परसेंटेज हूंदो आहे उहो सिर्फ़ु तवानाई जे लाइ इस्तेमालु थी रहियो हुयो, ऐं जेकी आलमी एटमी तवानाई एजेंसी आहे उन कई दफ़ा लिखत में ॾिनो आहे त हीउ सिर्फ़ु जेको मक़सदु आहे उहो तवानाई जो उसूल आहे, यानी बिजली ख़ासि तौर ते, ऐं उन में रशिया जा जेके इंजीनियर्स आहिनि उहे ईरान जे उन प्लांट्स ते कमु करे रहिया आहिनि। इन खां वधीक जेको आहे सिग्नेटरी छा हुजे जंहिं मुल्क पाण लिखी ॾेई छॾियो, पर छो जो ज़िद मां चयो न हिननि खे को बहानो पियो खपे हुन ते कब्ज़ो करण जे लाइ, ऐं हुननि जी जेकी रिपोर्ट्स हुयूं शायदि उहे ग़लति हुयूं, जेके ग़लति साबित थियूं त शायदि जेके हुननि खे चयो हो त 5-7 ॾींहंनि में असां ईरान ते ईअं ई कब्ज़ो करे वेंदासीं जीअं असां इराक़ ते करे वियासीं, त उहो उन्हनि जा अंदाज़ा उन्हनि जूं रिपोर्ट्स ग़लति साबित थियूं, ऐं ईरानी क़ौम ईरानी फ़ौज साबित करे ॾेखारियो त ईरान आसानी सां वेनेज़ुएला न आहे जो तव्हां हिकिड़ी राति में जेको आहे कब्ज़ो करे वेंदा, त उहे मुड़ुस सां विड़ी रहिया आहिनि। मां सम्झां थो त हिकिड़ो मुल्क जेको ऑलरेडी सिग्नेटरी आहे उन खे छा उहो ॿी सिग्नेटरी कंदो। तव्हां ॾिसो बराक ओबामा जे दौर में हिकिड़ो बहितरीनु हुन सां एग्रीमेंट थियल हो जंहिंमें हुन पाण लिखी ॾेई छॾियो त असां एटमी हथियार न ठाहींदासीं, इन खां वधीक छा लिखी ॾींदा, त इहो हिकिड़ो ड्रामो हुयो, बहानो हुयो। मां सम्झां थो त अलाह ताला हिन वक़्तु ताईं ईरान खे सुरखरू कयो करे रखियो आहे, ऐं अॻिते बि इनशाअल्लाह ईरान खे अलाह ताला सुरखरू करे रखियो। सर, छा पाकिस्तान जी सिफ़ारती कोशिशूं अमेरिका ऐं ईरान विच में मुस्तक़बिल जंगे बदी कराइण में कामयाब थींदियूं? पाकिस्तान जी ज़ाहिर कोशिशि आहे, कोशिशि इंसानु कंदो आहे, कामयाबी नाकामी अलाह जे हथ में आहे। पाकिस्तान बहितर अंदाज़ में कोशिशि करे रहियो आहे त सालसी कराइजे, अमन कराइजे, जंग बंदी मुस्तक़िल बुनियादनि ते कराए, ऐं उमेदु करे सघिजे थी त अलाह ताला पाकिस्तान खे हिन मक़सद में, हिन नेक मक़सद में कामयाबी ॾींदो। सर, ये जेका मुआशी जंग में खिते ते कहिड़ो असर विझी सघे थी? सो खितो त बदहाली जो शिकार थी रहियो आहे न, जेतिरी इहा जंग तवील थींदी ओतिरो खितो तबाह बर्बाद थींदो रहंदो। सर, ईरान जो चवणु आहे त अमेरिका मुआशी हमिलो फ़ौजियुनि जी नाकामी सां करंदी, पर उन में ॿीहर जेकी सूरत हाल थींदी पोइ उहा कीअं ॾिठी वेंदी? ॾिसो, अमेरिका जेकॾहिं फ़ौजी ताक़त सां असां इहो करे सघियोसीं, सवाल शायदि बार बार रिपीट थी रहिया आहिनि, त अमेरिका जेकॾहिं फ़ौजी ताक़त जे ज़रिए ईरान ते कब्ज़ो करे सघे हा त पोइ इहे मुआशी जेके पाबंदियूं आहिनि इन्हनि जी त ॻाल्हि ई कान थिए हा न। मक़सदु इहो ई आहे न त फ़ौजी ताक़त जे ज़रिए जेके शयूं हासिलु न करे सघिया आहिनि हाणे मुआशी पाबंदी जे ज़रिए हासिलु करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। सिर्फ़ु आसिफ़ जो मुनीर सिफ़ारती जो हिकु दौरो कयो, छा उहो सिक्योरिटी दिफ़ाई जे करे हो या उन जो को ॿियो बि मक़सदु हो? ॾिसो, हीउ जेको दौरो आहे उहो इंतिहाई सिंपल आहे, जंहिंमें पाकिस्तान हिकु सालिस जे तौर ते ईरान अमेरिका में जंग बंदी जी कोशिशि करे रहियो आहे। ऐं ॿियो यकीनन जॾहिं माण्हू विहंदा आहिनि पाण में त जेके मामलात ज़ाहिर आहे ॿिया बि डिस्कस थिया हूंदा या थींदा, उन में असांजी जेकी प्रायोरिटी आहे उहा सऊदी अरब ते जेके हुसैन जे तरफ़ां ऐं ईरान जे तरफ़ां कुझु मिज़ाइल दाग़िया विया आहिनि, उन में तव्हां ॾिसो त ज़ाहिर आहे सऊदी अरब आहे, टर्की ऐं पाकिस्तान हाणे हिकु डिफेंस मुआहिदो करे चुका आहिनि, त यकीनन मूंखे वटि एक्यूरेट ऑफ इंफॉर्मेशन न आहे हिन हवाले सां, पर यकीनन जॾहिं को टेबल टॉक कंदो आहे या को ॻाल्हाइण वेंदो आहे कंहिं मुल्क में त इन्हनि सभिनी मामलनि ते ज़रूरु ॻाल्हि ॿोल थी हूंदी। छा पाकिस्तान ऐं अमेरिका विच में सालिस जो किरदारु अदा करे रहियो आहे? जी बिल्कुलु, सालिस जो किरदारु अदा न करे रहिया त इहे दौरा छा जे लाइ थी रहिया आहिनि, इहे दौरा ई न करे थी रहिया आहिनि त पाकिस्तान वाहिद सालिस मुल्क आहे। ओके, थैंक यू सो मच जमाल साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। त जी नाज़रीन, इहो हुयो अॼु असांजो प्रोग्राम। सुभाणे वरी मिलंदासीं कंहिं नए मौज़ू सां, कंहिं नए इशू सां। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।